जैकबाबाद के रिहाइश जे हवाले सां एशिया जो मुश्किल तरीन शहर तसवुरु कयो वेंदो आहे। उनजी पहिरीं बुनियादी वजह ही आहे त जैकबाबाद में गर्मियुनि में जेको सेल्सियस आहे, दर्जा हरारत आहे, उहो 49, 51 ऐं 52 ताईं पहुची वेंदो आहे। उनखां अलावा जैकबाबाद में जेके ॿियूं वजूहात आहिनि जंहिंमें मैनेजरियल इशूज़ अचनि था। मिसाल जे तौर ते जैकबाबाद में सेहत जी कोई सहूलत ना आहे, हालांकि जैकबाबाद में सिविल हॉस्पिटल मौजूदु आहे। जैकबाबाद में मिठे पाणी जी सहूलत ना आहे, जैकबाबाद में तालीम ना आहे ऐं उनखां अलावा ही PDM हुकूमत जेको पेट्रोल 170 खां वधंदो वधंदो अॼु 333 रुपए ताईं पहुतो आहे ऐं ग़रीब आवाम जिन्हनि जो ज़रिया मुआश उते जो उते बीठो आहे, जिन्हनि जो सोर्स ऑफ इनकम उते जो उते बीठो आहे, त इन जा नताइज कहिड़ा निकिरंदा। उनखां अलावा साबिक़ा हुकूमत PDM जी हुकूमत में करप्शन जो जेको रेशो हुयो उहो तमामु इंतिहा ते पहुची चुको हुयो, लेकिन उन टाइम करप्शन के ख़िलाफ़ कंहिं भी क़िस्म जो क्रैकडाउन न थियो। रिसेंटली वफ़ाक हुकूमत तरफ़ां बिजली चोरनि ख़िलाफ़ हिकिड़ो क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे, जेको तमामु सुठी ॻाल्हि आहे। लेकिन छा इन क्रैकडाउन को सिर्फ़ु ग़रीब तबिको मुतासिर थिए थो, या जेके वॾा वॾा अमीर माण्हू आहिनि, या जिन्हनि जिन्हनि जा वॾा वॾा होटल्स आहिनि, जिन्हनि जिन्हनि जा वॾा वॾा बैंगलोज़ आहिनि, उन्हनि ते बि उन क्रैकडाउन जो असरु पवे थो? इन बारे में अॼु जैकबाबाद जे सान्या वंदनि सां ॻाल्हाईंदासीं त उहे इन क्रैकडाउन खे कीअं ॾिसनि था। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। अमीर तबके ते कहिड़ो असरु पवे थो? अमीर तबके ते त कोई बि असरु नथो पवे, छो जो अमीर तबिको उन्हनि सां ॿधलु आहे, उहे उन अमीर तबके सां ॿधल आहिनि। हिन महिल जेको बि ऑपरेशन हले थो कुंडा कनेक्शन जे ख़िलाफ़ु हले थो। कुंडा कनेक्शन कंहिंजियूं आहिनि? जेको आम वीचारो ग़रीब कंज़्यूमर आहे उनजी कुंडा कनेक्शन आहे न। बाक़ी जंहिंजा AC जा प्लांट्स लॻल आहिनि बंगलनि में, जंहिंजा वॾा वॾा कारखाना आहिनि जिन ते रोज़ानो हज़ारे यूनिट कंज़म्पशन आहे, उन्हनि जो डायरेक्ट कनेक्शन्स आहिनि, उनजे ख़िलाफ़ु त कोई ऑपरेशन आहे कोन जंहिंसां उहा एनर्जी सेव थी सघे। ऐं हिकिड़ो जेको बिजली चोरी आहे, जंहिंखे चइजे त वाक़ई चोरी जे ख़िलाफ़ु ऑपरेशन आहे, त उहो ऑपरेशन थिए। वॾी मच्छियुनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन थिए जंहिंसां हज़ारे यूनिट बचनि न। ही टोटल जेके सॼो ॾींहं जी ऑपरेशन में जेकॾहिं 100 यूनिट रोज़ानो जो बचाए विया त इहा का ऑपरेशन न आहे। इन सां आम कंज़्यूमर जेको पुरियत तबिको आहे, ॾिहाड़ीदार तबिको आहे, कुंडा कनेक्शन उन्हनि जी आहे, हिन खे बिजली सेविंग जे हवाले सां कंहिं बि तरह सां असराइतो क़दम न चइबो। तमामु अहम इशू खयों अथव। हक़ीक़त इहा त असांजो निज़ाम जेको आहे न सॼो फ़रसूद थी चुको आहे। जेकॾहिं कंहिं बि हिकु डिपार्टमेंट जे ख़िलाफ़ु क़दम खणंदासीं त ॿिया सभु डिपार्टमेंट काॾे वेंदा। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त मज़दूर हारी ऐं महिनत कश ग़रीब तबिको मुल्क ऐं क़ौम जो रूह आहे। जंहिंखे ख़ुशि रखिणो आहे, जंहिंखे बिजली मुफ़्त में फ़राहम करणी आहे, जंहिंखे घर ॾियणो आहे, राह ॾियणी आहे, इलाजु ॾियणो आहे, उनजे बचड़नि खे सिहत ॾियणी आहे। पर जेकॾहिं असांखे इहो महसूसु थियो आहे त ग़रीब तबिके लाइ इहो जेको क्रैकडाउन थिए थो, जेको हक़ीक़त नाइंसाफ़ी आहे। ग़रीब तबिके खे हक़ीक़त अहिड़ी बिजली ॾियो, थोरो अघु घटि वठो उन खां, त ग़रीब तबिके वटि त न कोई एॾा वॾा कारखाना आहिनि, न कोई एॾा होटल आहिनि। ग़रीब तबिको त मुश्किल सां हिकु ॿ बल्ब ॿारे थो, हिकु ॿ पखा हलाए थो पियो। तंहिंजे करे ग़रीबनि जे बजाय जेके वॾा अरबपति ऐं करोड़पति आहिनि, जंहिंजी वॾियूं वॾियूं फैक्ट्रियूं आहिनि, जंहिंजा वॾा वॾा बंगला आहिनि, जंहिंजा महल ऐं माड़ियूं आहिनि, उन ते एक्शन खणिबो न, तॾहिं वञी त हिनखे चवां सूरत हाल बहितरु थींदी, तॾहिं हक़ीक़ी चोरी रोके सघिबी। बाक़ी जेतिरो ग़रीबनि खां जेतिरो बचा कयो वञे, उन लाइ ईअं कयो वञे त हल्के रेट ते, सस्ते रेट ते 500 करोड़ खां महीनो वरितो वञे, उन्हनि खे डायरेक्ट या मीटर जे ज़रिए सहूलियतूं ॾिनी वञनि त मुंहिंजे ख़्याल में बहितरु थींदो। मुंहिंजे नज़र में ही हिकिड़ो ज़ुल्म जी इंतिहा आहे। मां ईअं सम्झां थो, मां ईअं फील कयां थो, मुंहिंजी सोच त असल में पहिरीं ॻाल्हि त वापडा जा जेके करप्ट ऑफिसर ऐं करप्ट वापडा एम्प्लॉय, पहिरीं त उन्हनि खे जेको आहे सो तव्हां चेक एंड बैलेंस सिधो कयो तव्हां पंहिंजी वापडा में, पोइ तव्हां ते जेको आहे सो तव्हां बिल्कुलु केसिस दाख़िल कयो, पोइ तव्हां करे सघो था। हालांकि तव्हां ॾिसो न, जैकबाबाद बल्कि ओवरऑल मां सॼी सिंध बल्कि सॼे पाकिस्तान में उन करप्शन में मुलविस जेके आहिनि वापडा एम्प्लॉय आहिनि ज़्यादातर, ऐं इन जो ज़्यादातर जेको असरु पवे थो उहो मिसकीन ऐं ग़रीब माण्हुनि ते ई पवे थो। इन में को शक वो कोन्हे
त उन जो नुक़सानु जेको आहे सो ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि खे ई अचे थो पियो। त तव्हां ॾिसो त फी यूनिट ऐं यूनिट वापडा जो इंतिहा दर्जे जो महांगो तरीन यूनिट आहे सॼी दुनिया में। तव्हां ॾिसो, तव्हां पंहिंजो भर वारा असांजा मुल्क आहिनि, इंडिया, ईरान, पंहिंजो बांग्लादेश, श्रीलंका, जेके बि आहिनि, तव्हां ॾिसो, बल्कि ओवरऑल सॼी दुनिया में तव्हां हलिया वञो, जेको महांगो तरीन यूनिट आहे उहो असांजो पाकिस्तान जो आहे। साईं, ग़रीब माण्हुनि ते त सिधी साईं ॻाल्हि आहे, असरु त उन ते ई पवंदो। बाक़ी अमीर माण्हुनि जे लाइ त असांखे खिल थी अचे, कीअं पवंदो उन्हनि खे, को फ़र्क़ु उन्हनि ते न पवंदो। सिधी साईं ॻाल्हि आहे त इहो सिधो सओं इफेक्टिव जेकी बि महांगाई थिए थी पई, ओवरऑल जेको बि पाकिस्तान में तव्हां ॾिसो यूनिट महांगो थिए थो, ख़ासि करे वापडा जे हिसाब सां, उहो असरु ग़रीब माण्हू ते ई पवे थो। बाक़ी अमीर माण्हू त उन खे पाणी, वापडा जा जेके आहिनि ऑफिसर एम्प्लॉय, उन खे पाणी जेको आहे सो रिलीफ ॾियनि था पिया। जी नाज़रीन, शहरवासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो हीउ चवणु आहे, ही बिजली चोरनि ख़िलाफ़ु जेको क्रैकडाउन कयो वञे थो, हिन जो असरु सिर्फ़ु हिन क्रैकडाउन खां ग़रीब मुतासिर थियनि था। अमीर, जिन्हनि जा वॾा वॾा बंगला, वॾा वॾा फैक्ट्रीज़, जिन्हनि जी हज़ारे यूनिट्स जी कंज़प्शन आहे, उन्हनि ते कोई कार्रवाई नथी कई वञे। सिर्फ़ु उहे ग़रीब ॾिहाड़ीदार माण्हू या विचोलो तबिको जेको रोज़ु कमाए रोज़ु खाए थो, या जेके बि सैलरिड तबिके जा माण्हू आहिनि, उन्हनि ते इहो क्रैकडाउन कयो वञे थो ऐं उन्हनि खे ई जेलनि में विधो वञे थो। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।